वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन्ना शानिअक हुवल अबतर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करबला जे पिड़ में खेमा खोलियो झेड़ो यज़ीद न साम्हूं जुंबी जोड़ियाऊं मोहन मोड़ियाऊं फसीता तरार जो। करबला जे पिड़ में आया जुंग जवान धरती धुबी थरथल्या आसमान पोए कर हुई कान हुयो निजारो नीह जो। नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है। गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है। बरोज़े महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है। हमदई सलात खां बाद काबिल सद इज्जत एहतराम
जी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी, ऐ मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाईरो, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजा अवां प्यारन मुसलमानन भाईरन जे खिदमत में कुरान पाक जे 30 सिपारे जी हिक नंढड़ी सूरत मुबारका अवां जे खिदमत में तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो आ। दुआ फरमाइंदा अल्लाह साईं तिलावत कयल सूरत मुबारका जो तर्जुमो शान नुज़ूल ऐं उन सां गॾु शुहदाए करबला रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जो ज़िक्र पाक अवां ताईं पहुंचाण जी हिम्मत ऐं तौफीक अता फरमाए। ॿुधण खां बाद अल्लाह से असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफीक अता फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। नारे तकबीर, नारे रिसालत, मशाइख अहले सुन्नत। प्यारा मुसलमान भाईरो, जियं त अज रात भी अल्हम्दुलिल्लाह असांजो खिताब हिते आ त सुभाणे रात भी इंशाअल्लाह पंहिंजे इस्लामिया मस्जिद में प्रोग्राम थींदो। तरतीब हीअं बणाई आ त अज नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक नसब खां अवां खे वाक़िफ़ कजे, अचण वारी असांजे नई नस्लुनि खे वाक़िफ़ कजे तो हुजूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसब पाक कीअं हलियो। इन सिलसिले में बटे ॻाल्हियूं ऐं करबला जो मक़सद, इमाम पाक करबला जे मैदान में आया तो छा मक़सद हुयो, वो मक़सद अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। मदीने खां मक्के पाक खां करबला ऐं इन विच में जेके वाक़ियात बिलख़ुसूस हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो भी कुछ अवां जे खिदमत में जिक्र बयान कंदुसि। इंशाअल्लाह मुखां बाद में असांजो जग मशहूर कारी साहब साईं कारी बिरादरम साईं मोहम्मद नौमान साहब जन उहे भी स्टेज ते जलवा फरोज़न। उन खां अलावा असांजे वतन अज़ीज़ जो मशहूर नात ख़ान साजिद कादरी साहब इंशाअल्लाह उहे भी जेके सो हिन स्टेज ते जलवा फरोज़ थींदा। मुखां जेको भी अज अल्लाह पाक चवरायो अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। सुभाणी तकरीर में चंद फज़ाइल थींदा, उन खां पोइ करबला जूं शहादतूं अवां जी खिदमत में इंशाअल्लाह अर्ज़ रखबियो। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए। जिन दोस्तनि ही प्रोग्राम कयो आहे अल्लाह से उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत फरमाए। जन असां ऐं तव्हां अची हिन महफ़िल खे सजायो आहे, अल्लाह कंदो ॿिन्ही जहाननि जी नेमतुनि खां रब माला माल फरमाईंदो। हाणे मुझे महबूब करीम जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन फरमान ते अमल कजो त ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो, जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेहजो। अचो त वॾा नंढा जवान सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हां जे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह ताला जी रात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, इन्ना आतैना कल कौसर। बेशक मुंहिंजा महबूब असां तोखे घणियूं नेमतूं अता फरमायूं, घणो औलाद। फसल्लि लिरब्बिक वनहर। ए मुंहिंजा हबीब अवां मुंहिंजी निमाज़ पढ़ो, कुर्बानी कयो। इन्न शानिअक हुवल अबतर। अवां जो मुखालिफ, अवां जो दुश्मन अबतर रहंदो। अवां जी औलाद जो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो।
या सूरत मुबारका जो लफ्जी तर्जुमो प्यारा मुसलमान भाइरो शान नुज़ूल ही आ तो हुजूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक औलाद जे सिलसिले में 4 पाक कन्यायूं अता फरमायो ते पुट पाक अता फरमाया मदीने जे साईं जी 4 न्याणियुनि जवानी माणी वडी उम्र माणी मगर मुझे आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चिटनी पुटन पाकन जवानियों न मानियों नंढपण में अल्लाह के प्यारा थी विया अल्लाह पाक वापस घुराए वरता हाने दस्तूर मुताबिक खुदा जो जो दस्तूर जोड़ला त आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं जेके भी मानू ईंदा आया उन्हन जूं नस्लूं उन्हन जा नसब पुटन खां हलिया पुट खां नसब हलंदो आ नस्ल पुश्त पदरी थींदी आ पीढ़ी हलंदी अल्लाह जे महबूब करीम जा तेई पाट पाक पुट अल्लाह के प्यारा थिया तो दुश्मनन के मौको मिली हो मुखालफन के मौको मिली हो वे घिटन में बाजारन में चेमे गोयूं करने लगा हे गालियों करने लगा खुशू मलाने लगा तो मुसलमान जो नबी माज़ल्ला अबतर थियो अबतर अरबी ज़बान जो लफ्ज़ा जे जी माना उहो मानू जे जी नस्ल न हले जे जो नसब खत्म थी वने जे जो अगते औलाद जो सिलसिलो न हले उनखे अबतर सनीदा आहन प्यारा मुसलमान भाइरो हुनन जे चवण जो मकसद यो हो तो हुजूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 23 पुट विसाल फरमाया हाने नसब कियां हलंदो सरकार जो नस्ल पाक अगते कियां हलंदो ऐ जे जो नसब खत्म थी वेंदो आ औलाद अगते कान हलंदी आ पुट पोटा पड़ पोटा कोन हुंदा उन जो आस्थानो उन जो गाजू बंद थी वेंदियूं उन जा आंदल मंशूर खत्म थी वेंदा उन जा प्रोग्राम बंद थी वेंदा एड़न मानू जो आस्ता आस्ता जिक्र बंद थी वेंदो आ प्यारा मुसलमान भाइरो एड़ियूं एड़ियूं गालियूं करण लगा ये गालियूं तुझे मुझे दिलबर मदीने वाले साईं ताईं पहुंचूं अल्लाह जा महबूब दुखारा थी पिया दुख छो त बज़ाहिर ये मानू चवन सही पिया वाकई मुझा पुट अल्लाह के प्यारा थी विया मां रहमतुल लिल आलमीन आया मां क़यामत ताईं जो नबी आया हे वडो सारो मोमिन शूर आंदो आ रब जे तरफा हे दीन इस्लाम आंदो आ अगर मुझे औलाद जो सिलसिलो अगते न हलियो त यो दीन जो प्रोग्राम अगते कियां वधंदो मुझो जिक्र अगते कियां हलंदो प्यारा मुसलमान भाइरो इन्हन गालिन के मद्दे नजर रखी आमना जे लाल जे अखिन में लुड़क भरजी आया अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमायो जिब्राइल वन दुनिया के तख्ते ते को परेशान गमगीन थींदो आ तो उनके बाबो दिलासो दींदो आ के अम्मा दिलासा दींदी आ के भेनरू भाइर दिलासा दींदान मामा चाचा दोस्त बाब दिलासा दींदान मुझो हबीब अज परेशान आ गमगीन आ दुखारो थी पियो आ मां रब जे तरफा ये मुकम्मल सूरत मुबारका खणी मुझे महबूब के मां रब जो दिलासो दैया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि चो सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाइरो जिब्राइल अलैहिस्सलाम मुझे प्यारे आका मदीने के ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह अक़दस में आया अर्ज कयो आका मुखे पंहिंजे रब करीम मोकिलियो आ त मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे दिलासो ॾेया तराना इन्हनि मुखालिफन दुश्मनन जी ॻाल्हियुनि ते तवज्जो न ॾे एॾा नज़र न फरमा मुंहिंजा महबूब करीम असां तोखे दुनिया ज़मीन व आसमान ॿिन्ही जहान जूं नेमतूं अता फरमायूं आहिनि अञा तोखे अता फरमाईंदासीं असां तव्हांखे शान मान अता फरमायो आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन
असां तोखे रहमतुल लिल आलमीन बनायो आ बिनी जहान जो सरदार बनायो आ मुंहिंजा महबूब हर नेमत जेका असां वटि हुई अवां खे अता कईसी मुंहिंजा राणा उन खां अलावा अवां खे घणो औलाद ॾिनो आ ॾींदासीं अवां जे औलाद जा ॿ क़िस्मन हिक अवां जी नसबन औलाद बि हसबन औलाद ए मुंहिंजा महबूब अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम मुंहिंजा राणा जन तुंहिंजे मथां ईमान आंदो आ जॾहिं खां तव्हां मुंहिंजा महबूब नबूवत जो ऐलान फरमायो आ तॾहिं खां जेके बि मुस्लमान थियनि क़यामत ताईं छा जेके थींदा ये सभु अवां जी रूहानी औलाद आहिनि अवां इन्हनि जा रूहानी बाबा आयो ऐं अवां जूं अज़वाज मुतहरात इन्हनि मोमिननि जूं माऊं आहिनि ये जेका तव्हांजी उम्मत आ जन अवां जे मथां ईमान आंदो आ ये सभु अवां जा रूहानी पुटन रूहानी न्याणियूं आहिनि अवां इन्हनि सभिनी जा बाबा आयो अज़वाज मुतहरात इन्हनि जूं माउरूं आहिनि अल्लाह अल्लाह असांजी ख़ुशि नसीबी मुंहिंजा प्यारा जो रब करीम असांखे पंहिंजे हबीब करीम जो उम्मती बि बणायो आ रूहानी औलाद में भी शामिल फरमायो आ तॾहिं चवंदा आहियूं त नूह को भी मौज तूफान से किनारा मिल गया नूह को भी मौज तूफान से किनारा मिल गया हजरत मूसा को लुत्फे नजारा मिल गया अलगर्ज हर एक पे चारे को चारा मिल गया और हम गरीबों को मुस्तफा का सहारा मिल गया मुझा हबीब ये सब मोमिन अवां जी रूहानी औलाद में दाखिल आहिनि मुझा प्यारा बाकी रहियो मसलो नस्बी औलाद जो अल्लाह सही फरमायो मुझा महबूब करीम अवां फिक्रमंद न थियो अवां मुझा महबूब दुखारा न थियो अवां खे नस्बन घणी औलाद अता फरमाईंदुसि ये माण्हू अबू जहल वारा उतबे शैबे वारा ये जेके भी तवाजा बुखार बन मुझा महबूब अवां सां दुआ इन्हनि जा नाला गुम थी वेंदा इन्हनि जा आस्थाना ख़त्म थी वेंदा इन्हनि जूं औताकूं तबाह बर्बाद थी वेंदियूं मुंहिंजा महबूब न इन्हनि जो नसब रहंदो न इन्हनि जी का औलाद रहंदी शागिर्द रहंदा औलाद ख़त्म थी वेंदी ओ मुंहिंजा प्यारा सॼी कराची सॼो पाकिस्तान सॼो जहान घुमो अबू जहल जा माइट कोन्हे अबू लहब जा माइट कोन्हे अबू जहल जो नसब कोन्हे अबू लहब उतबे शैबे वारा जो नाला निशान गुम थी विया उन्हनि जूं औताकूं बंदि थी वयूं तख्त उबता थी विया पर मुंहिंजे रब करीम पंहिंजे महबूब करीम खे वो शान अता फरमायो आहे जो मुंहिंजा प्यारा तव्हां जंहिं बि कुंड कुड़छ में वेंदा मुंहिंजे मुस्तफ़ा जो औलाद पाक नज़र ईंदो ये सब दुश्मन खत्म थी गया मिट गए मिट जाएंगे मिटते हैं आदात तेरे मिट गए मिट जाएंगे मिटते हैं आदात तेरे पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा सोना ये माण्हू था चवनि त तुंहिंजो ज़िक्र बंदि थी वेंदो तुंहिंजो प्रोग्राम ख़त्म थी वेंदो न मुंहिंजा प्यारा महबूब मां रब करीम तो सां वाइदो थो कयां उहो वक़्तु उहा महल घड़ी ईंदी जंहिंमें सभु माण्हू फना थी वेंदा का पहर कान बचंदी यो सब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द ज़मीन आसमान वारा जेके मुंहिंजूं सनाऊं कनि था मुंहिंजूं तारीफ़ूं कनि था इबादतूं कनि था हिकु घड़ी अहिड़ी ईंदी जो ये सभु फना थी वेंदा रहंदी मुंहिंजी ज़ात रहंदो मुंहिंजो नालो मुंहिंजा महबूब करीम मुंहिंजे ज़िक्र करण वारा निमाज़ूं पढ़ण वारा रोज़े रखण वारा
खैरातूं करण वारा सब खत्म थी वेंदा को कुछ कोन बचंदो सितारे टूट जाएंगे जमीन पर जलजला होगा मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा शाह साहब जो फरमाया त संग पसी सरही न थी मता पिरी पंहिंजो नकल इन दर मथे दाद लियो रूह जूं रत वञल हितां बारो चल कई लोधे कजूं मुझा महबूब एक अड़ी घड़ी ईंदी सब फना थी वेंदा को अल्लाह अल्लाह चवण वारो कोन हूंदो सुभान अल्लाह चवण वारो कोन हूंदो ये आवाजूं बंद थी वेंदियूं मुंहिंजो ज़िक्र बंद थी वेंदो पर मुझा महबूब वरफाना लक ज़िक्रक असां अवांजे ज़िक्र खे अहिड़ो बुलंद फरमायो आहे जो उन ॾिहाड़े इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी उन वक्त मां तुंहिंजे मथां सलात मोकिले मुंहिंजा महबूब तुंहिंजो ज़िक्र हलाईंदुसि मुझो जिक्र त बंद थी सके तो पर मुझा प्यारा महबूब अवां जो जिक्र कई दौर में बंद कोन थींदो अवां जो एड़ो मो जिक्र बुलंद फरमायो आ जो हमा वक्त हलंदो रहंदो मुझो जिक्र बंद थी सके तो अवां जो जिक्र बंद कोन थींदो मुझा महबूब करीम अवां गलती न कयो जेकॾहिं हिकड़े महल्ले पंज माण्हू जमात अवां खे न मञो इन सां को फर्क कोन पवंदो या अय्युहन नबियो हस्बुकल्लाह मां रब वेठो आया मां रब अवां खे काफ़ी आया मुंहिंजा महबूब अवां जे ज़िक्र खे बुलंद करण जे लाइ मां आया तव्हां सां वाइदो आहे जेके अवां जे ज़िक्र खे बंदि करणु चाहींदा अवां जे प्रोग्राम जे आड़े ईंदा उहे तबाह थी वेंदा उन्हनि जो नालो निशान कोन रहंदो मुंहिंजा महबूब अवां जो ज़िक्र हलंदो अवां जी औलाद क़यामत ताईं आबाद रहंदे हाणे मदीने जे साईं अर्ज़ कयो मुंहिंजा साईं तव्हांजा वाइदा सचा पर अवां जो कानून ठहियल आहे त हर माण्हूअ जो नसब हलंदो आहे पुट खां मुंहिंजा पुट ई कोन्हे त नसब कीअं हलंदो अल्लाह ताला जी दात बाबरकात फरमायो राणा अवां ॿियनि वांगे न आहियो मिल्लतुन लार शैला तहत सरा कुल्लुहुम यतलबून रिदाई वना अतलुब रिदाक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राणा अवां जो शान ॿियो आहे जग चाहींदो आहे त रब राज़ी रहे पर जग जो ख़ालिक चाहींदो आहे मदीने वारो राज़ी रहे मुंहिंजा महबूब करीम अवां गलती न कयो अवां फ़िक्रमंद न थियो ऐ मुंहिंजा महबूब अवां जो शान ॿियनि में ॿियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत क़िबला साईं पीर तरीक़त रहबर शरीयत पीर अब्दुल गफ़ार नक्शबंदी अलबारू पीर मिठा साईं फरमाइनि था तूं कुल नबियां दा चंगा तूं ताज माणे तूं कुल नबियां दा चंगा तूं ताज माणे साईं मेराज माणे तूं कुल नबियां दा चंगा तूं ताज माणे आला हजरत अज़ीमुल मर्तबत रहमतुल्लाह अलैहि फरमाइन था खल्क से औलिया औलिया से रसूल खल्क से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी मुझे हबीब अवां जो शानी दियो आ लिहाजा हर माण्हू जो नसब नस्ल हलंदो आ पुट खां मगर मुंहिंजा प्यारा महबूब अवां जो नसब पाक हलाईंदुसि अवां जी पाक न्याणी फातिमा ज़हरा खातून जन्नत खां
जेके मुही मकाम दई रखियो आ। नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की, नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की, जहाँ जलवा नबूवत का विलायत का शहादत का। अम्मा खातूने जन्नत मुख्तसर फजाइल प्यारा मुसलमान भाइयों, अल्लामा मोइन वाइल काशफी रहमतुल्लाह अलैह मारुजुन नबूवत में, अल्लामा अब्दुर रहमान शाफई सफूरी नुज़हतुल मजालिस में मौलाना मोइन वाइल काशफी रिवायत दिया त जरे हजरत दादा आदम अलैहिस्सलाम जी शादी लाली हवा सां थी, अल्लाह पाक उन्हनि जी शादी कराई। शादी थियण खां बाद अल्लाह ताला जी दाद फरमायो भई घोट कुंवार ख़ुशीअ में अॼु बिहिश्त जो दौरो कयो, हिकिड़े कोने में तव्हां रहिया हो, हाने सजे बिहिश्त जो सैर कयो, घुमो फिरो, घुमी फिरी मूंखे ॿुधायो त मां रब अवां जी औलाद जे लाइ कहिड़ो शानदार बिहिश्त जोड़ियो आहे। बई घोटकुआर मिली हथ हथ में ॾेई करे घुमन था, बाग घुमन था, नहरूं घुमन था, मुंहिंजा प्यारा दस्तरखान ॾिसन था, हर नेमत जन्नत जी ॾिसन था। ॾिसंदे ॾिसंदे जॾहिं बंगलनि वारे पासे में आया, महलातुनि वारे पासे आया, हिकिड़ो अहिड़ो बंगलो ॾिठाऊं जो सुभान अल्लाह नूर पियो चिमके। अंदर आया, सोनू तख्त पियो आहे, हुन तख्त खे हीरा मोती जुड़ियल सोन जो तख्त आहे, हुन तख्त ते शहजादी वेठी आहे, जंहिंजे मथे मथां नूर जी लाइट मथे आहे, चेहरे में निहारियो कोन पियो वञे, ॿिन्ही पासनि खां नूर जूं लाइटूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम बीबी हवा भीजी विया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा नबी आदम बिहिश्त वॾो आहे, अॻिते हलो। अर्ज़ कयूं असांजा पाक रब सुभान अल्लाह, हेड़ी सूरत असां जन्नत में कान ॾिठी, हेड़ो बंगलो ॿियो न ॾिठोसीं, हेड़ो तख़्त असां कोन ॾिठो, हेड़ो नूर हेड़ो हुस्न असां न ॾिठो। मौला हीअ केरु शहज़ादी आहे, तारुफ़ करा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुंहिंजा नबी आदम, हे मुंहिंजे आख़िर ज़मां नबी, मुंहिंजे महबूब जनाब मोहम्मद मुस्तफ़ा जी शहज़ादी आहे, फातिमा ज़हरा खातूने जन्नत नालो आहे, मथे ते जेका नूर जी लाइट आहे, संदसि घोट हैदरे करार जो नूर आहे, संदसि चेहरे में संदसि बाबे साईं जो नूर आहे। ॿिन्ही पासनि खां जेके नूर जूं लाइटूं आहिनि से इमाम हसन हुसैन जा नूर आहिनि। आला हजरत अदीबुल मरतबत रहमतुल्लाह अलैह फरमाया था, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है नूर तेरा सब घराना का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। और मैं गदा तू बादशाह, भर दे प्याला नूर का, नूर दिन दूना तेरा दे डाल सदका नूर का। सुबह तैबा में हुई बटता है पाना नूर का, मस्त बूहे बुलबुलें पढ़ती है कलमा नूर का, मस्त बूहे बुलबुलें पढ़ती है कलमा नूर का। ऐ मुझा नबी आदम, ये मुझे महबूब जी शहज़ादिया फातिमा ज़हरा ससन नालो आ, हसनैन जी अम्मा है, ऐ वलियन जे सरदार जी रानिया, नबियन जे सरदार जी न्याणिया। मुझा नबी आदम मां पंहिंजे महबूब करीम जे पाक नसब खे खातूने जन्नत खां हलाईंदसि। अल्लामा इमाम नसवी रहमतुल्लाह ताला अलैह
फरमाइन था मरजल बहरैन बिन दरियान जो मिलन इमाम नसवी साईं फरमाइन था अल्लाह ताला जे इन्हीं फरमान जो मकसद आ त जॾहिं हज़रत अली साईं जी शादी थी बीबी फातिमा ज़हरा सां एॾा इशारो आहे जॾहिं शादी थी यखरुजु मिनहुमल लुलु वल मरजान वो इन्हनि बड़े दरियाउनि जे मिलण सां अल्लाह साईं ज़मीन ते मोती आंदो मरजान मोतीअ खां मुराद इमाम हसन ऐं मरजान खां मुराद मुंहिंजो तुंहिंजो प्यारो हुसैन आहे खातून जन्नत में सुभान अल्लाह वडे शान वारी अल्लाह के भी प्यारी मदीने जे साईं के प्यारी हदीस पाक में अचे तो मदीने जे साईं जी न्याणी पाक जडे अल्लाह जे हबीब जे घर मुबारक अचे जडे भी अचे त मदीने जा साईं उठी भी इस्तकबाल फरमाइंदा उठी भी पंहिंजी पाक न्याणी जो इस्तकबाल फरमाइंदा हा कॾहिं पेशानीअ ते बोसो मुबारक ॾींदा हा कॾहिं मथे मुबारक ते बोसो मुबारक ॾींदा हा ऐं ॾाढा ख़ुशि थींदा हा हिकु दफ़ो हिकिड़ी माई साहबा मुंहिंजे पाक महबूब वटि आई सोना अजीब नज़ारो आहे तव्हांजी पाक न्याणी आराम पई फरमाए लेकिन इमामनि पाकनि जो हिंदोरो लुॾे थो हिंदोरो लुॾी रहियो आहे ऐं जंड हली रहियो आहे चक्की अन्न वारी अटे वारी हली रही आहे पाणा हज़रत अम्मा खातून जन्नत आराम में आ मदीने जे साईं फरमायो ऐ इत्लाअ वारो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा सजी सजी रात मुझी न्याणी अल्लाह जो जिक्र कंदी आ जागदी आ अज थकी पिया त रब करीम मलाइकन खे मोकिलियो खातून जन्नत आराम करे अवां वञी हसनैन जो पींघो लोलियो अवां वञी हज़रत खातून जन्नत जो झंड हलायो मलाइक लही आया मुझी प्यारी न्याणी जी मदद जे लाइ सैयदा तैयबा ताहिरा ज़ाहिदा सैयदा तैयबा ताहिरा ज़ाहिदा यानी खातून जन्नत पे लाखों सलाम मदीने जे साईं जी सजी सजी रात बिन रकअतन में पूरो कुरान पाक फजर ताईं खत्म फरमाए चली प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह से घोट भी एड़ो ॾिनो मरजल बहरैन मना भला दरिया पान में मिलिया हज़रत अम्मा खातून जन्नत जो मुख्तसर अहवाल मां ॿुधो वरी जेको संदन घोटा मौला अली शेर खुदा मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे बाबू बकरीम फरमायो अन्नज़रु इला वजह अली इबादा मुझे हैदर करार जो खुदा चेहरो ही अड़ो ठायो आ जंहिंजे चेहरे में निहारण अल्लाह जी इबादत आहे फरमायो अली मुझो सौट भी आ अली मुझो बिनी जहान जो भाव भी आ प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जे प्यारे महबूब करीम फरमायो जॾहिं क़यामत वारो ॾियारो थींदो त मुंहिंजो सुहिणो अबू बकर सिद्दीक मुश्क जे घोड़े ते सवार थींदो अब कहिड़ो घोड़ो मुश्क हाणे सम्झो था त ज़रो मुश्क जो खोलजे त सॼो मेमण ॻोठ वासिजी वञे असल मुश्क अगर मिले चवंदा आहिनि त इश्क ऐं मुश्क लिकंदा न आहिनि मुझा प्यारा दोस्तों जॾहिं सिद्दीक सोहणो मुश्की घोड़े ते ईंदो एॾी खुशबू उथंदी जो सॼे महशरगाह जी तवज्जो थी वेंदा सब निहारींदा सब सिखींदा त ही केरु आयो आहे कहिड़ो जवान आयो आहे जंहिंजी हेतिरी खुशबू आहे
पुनू जने ससुए जे शहर ले आयो त दाबे जी गरीबाबाद मार्केट जे भर पासे में पंहिंजा उठ विहारी पो उतां गोठा मुश्क अंबर खणी आया हा उन मुश्क अंबर जूं मुठियूं भरे उठन जा वात खोले उन मज विझी ऐं उठन जा वात पथराए छॾी माण्हू चवण लगा शहजादा ही छो मुश्क तव्हां हीअं ज़ाया कयो आ पाण फरमायो न मां ससुए जे शहर में वञा थो ईअं कीअं ख़बर पवंदी त को जवान आयो आ को शहजादो आयो आ उठन जे मोन में मुश्क अंबर भरियो सिया बात बदलन जॾहिं बंफोर में मुंहिंजा उठ पहुचंदा बात खुलंदा ओगाशींदा सॼो बंफोर मुश्क थी वेंदो अंबर थी वेंदो हर नंढो वॾो ॿाहिरि निकिरी ईंदो त को जवान आयो आहे मुझे बाबू फरमायो क़यामत जे ॾियारे मुझे सोनो सिद्दीक़ अकबर मुश्क जे घोड़े ते सवार थी ईंदा त माण्हू हैरान थी वेंदा अञा उहा खुशबू ख़त्म कान थींदी त मुंहिंजो फारूक आज़म अंबर जे घोड़े ते सवार थींदा संदसि सवारी घोड़ो सॼो अंबर जो ठहियल हूंदो जॾहिं महशर जे मैदान में ईंदा त रुगो मुल्क अंबर थी वेंदो उन खां बाद मुंहिंजो लाठी उस्मान ज़ुन्नूरैन काफूर जे घोड़े ते सवार थी ईंदो त मुल्क सॼो काफूरी थी वेंदो पर जॾहिं मुंहिंजो प्यारो भाउ हैदर करार ईंदो त पाण उठ ते सवार हूंदा जॾहिं उठ ते ईंदा त सभु महशर वारा मूंखे मुबारकूं ॾींदा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवां जो ॿिन्ही जहाननि जो भाउ मौला अली शेर ख़ुदा उठ ते सवार थी आया आहिनि अवां खे मुबारक हुजे मुंहिंजा महबूब अवां जो भाउ आयो आहे सभिनी जूं निगाहूं हज़रत मौला अली शेर ख़ुदा जे तरफ़ थींदियूं हज़रत अबू बकर हज़रत उमर हज़रत उस्मान घोड़न ते सवार थींदा हज़रत अली साईं उठ ते सवार थींदा इन में राज कहिड़ो हूंदो प्यारा मुस्लमान भाइरो राज ही आहे हज़रत अबू बकर हज़रत उमर उस्मान घोड़न ते हज़रत अली साईं जे लाइ घोड़ो अचे हा पर मुझे महबूब करीम जी उठ मुबारक ही जेका मुझे हबीब के सवारी जे बुक में ईंदी ऐं गुलाबन जे लाइ पैगाम बि खणी वेंदी कासद जो कम बि कंदी जेकॾहिं अबू हुरैरे खे घुराइणो आहे जेकॾहिं कंहिं गुलाम खे घुराइणो आहे मुंहिंजा महबूब पंहिंजी उठ मुबारका खे फरमाईंदा हो अबू हुरैरे खे सॾे आ जाबिर खे सॾे आ फलाणे खे सॾिया पोया उठ वेंदी ही दरवाज़न खे वञी मोहणदी आवाज़ थींदो सहाबी समझी वेंदो त मदीने जे साईं जो कासद आयो आहे को पाण मुझे हबीब करीम जे दरबार में हलियो ईंदो उहा उठ मुबारक अम्मा खातून जन्नती फरमाए जॾहिं बाबे साईं जो विसाल थियो अजीब उन उठ जो हाल हो रोए पई ज़ारो कतार रोईंदी अखियूं दरा ॾेई वई खाधो पीतो बंदि थियो जॾहिं मां ॾिसां त बाबे साईं जे कब्र मुबारक जे पासे में वेही दीदार बि वठे ऐं ज़ारो कतौर रोए मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो अचनि नथा टप मां छा कयां कहिड़ा कई कासद कांगनिया पमुकम जे पुॼनि नथा टप मां छा कयां बेवस त उठनि बार छॾिया असां यार जे वस इख़्तियार छॾिया विरंदो थो वञी कंहिंजी गणतनि में अॼु मुरकनि नथा टप मां छा कयां कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे के सौल थिया नकी दम थो वञे नकी गम थो वञे भई खुटनि नथा टप मां छा कयां प्यारा मुसलमान भाइरो अम्मा खातून जन्नती फरमाए उठ खे खाधा विसरी विया मुझे महबूब करीम जूं ॻाल्हियूं यादि करे रोईंदी मदीने जूं ॻाल्हियूं अची दिल में हुलियूं मदीने जूं ॻाल्हियूं अची दिल
में हलियूं अखियुनि खे मुरो क्यों अखियूं की न झलियूं मदीने जूं ॻाल्हियूं अची दिल में हलियूं अखियुनि खे मुरो क्यों अखियूं की न झलियूं। प्यारा मुसलमान भाइयों, हज़रत अम्मा खातून जन्नत थी फरमाए एक दफ़ो उठ रोईंदी रोईंदी मुझे दर ते आई मुखे गोया सॾे थी मां आयुसि त मुझे कन मुबारक ते उन उठ वात रखी अर्ज करण लगो अम्मा खातून जन्नत मां तुझे बाबे ॾे वञी रही आहियां को पैगाम हुजे तॾे मां पहुचाए छॾीसि। पाण रुली मुखे रुआरे ॿुधाई पान जे कहा सा उठ गुजारे भी रू परवास थियो साबन सगोरन उन उठ खे दफन कयो दफन कयाऊं 3 ॾींहंनि खां बाद जॾहिं ज़मीन खोलियाऊं वा उठ उन जाइ ते कान हुई मूंखे पक थी उठ चयो ते त मां मदीने जे साईं ॾे वञा पई बाबे साईं वटि पहुची वई। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे उन उठ अर्ज़ कयो त मुंहिंजा राणा क़यामत वारे ॾियारे तव्हां मुंहिंजे मथां सवारी फरमाइजो। दुनिया में बाबा जी कासत थी रही आया सवारी थी रही आया क़यामत जे ॾियारे त ज़ाहिर ॻाल्हि आहे मुंहिंजे सोने महबूब जवाब ॾिनो हूंदो त ऐं मुंहिंजी प्यारी उछड़ी ही ॻाल्हि ही आहे त मूंखां बुराक वाइदो वरितो आहे त क़यामत जे ॾियारे मदीने जा मीर जीअं मेराज वारी राति मूं ते अवां सवारी फरमाई आहे ईअं क़यामत वारे ॾियारे मुंहिंजे मथां सवारी फरमाइजो। लिहाज़ा ऐं उठ असां बुराक ते सवार थींदासीं तव्हांजे मथां मुंहिंजो भाउ अली सवारी फरमाईंदो अली सवारी फरमाइंदो। इन जे करे टे यार घोड़न ते सवार थींदा मौला अली मुश्किल में कुशा उठ ते सवार थींदो। अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था। सलात के भेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू कुफ्र की बदी है मेरा अली इस्लाम का बाज है। अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर एक बच्चा जिसे देखो वही शेरे खुदा मालूम होता है। जो प्यारो अली अम्मा जे बतन मुबारक में आ फातिमा बिन्त असद जे बतन में आहिनि अल्लाह जा महबूब संदन घर में परवरिश पाए रहा हज़रत अबू तालिब जे घर परवरिश पाए रहा। तारीख़ लिखियो आहे त जॾहिं मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं वारनि जे घर ॾे ईंदा हुआ त साईं अली साईं जी अम्मा जी जल उठी भी मदीने जे साईं जे लाइ बीहंदी ऐं मुंहिंजे महबूब जो इस्तक़बाल फरमाईंदी। इहा ॻाल्हि पाड़े वारनि खे दुखी लगी मुखालिफन खे दुखी लगी चवण लगा फातिमा बिन्त असद तू चाची आई उम्र तुझी वॾी आ तुंहिंजो उथण असांखे मुनासिब नथो लगे सुठो नथो लगे तव्हां मदीने जे साईं जे लाइ न उथंदी कयो। फातिमा बिन्त असद फरमायो दुनिया वारो अवां खे ख़बर कान्हे का मां मजबूर आहियां मला जे वक्त में अल्लाह जा महबूब ईंदान त मुझे अंतर में का ताकत आ जेका आवाज ॾींदी आ जी जलमा उठ रसूलन जो सरदार आयो आहे। पोइ मां उथंदी आहियां तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं समझां जंहिंमें इनकार भी आ इकरार भी आ। तुझी रमज़न खे मां छा समझां दुश्वार भी आ आसान भी आ। तुझी रमज़न खे मां छा समझां दुश्वार भी आ आसान भी आ। दुनिया वारो अवां खे ख़बर कान्हे का मीर
मदीने जो ईंदो आ अंदरों ताकत ॻाल्हाईंदी आ जी जलमा उथ ओ महबूब आयो आ जंहिंजे लाइ दुनिया सिकंदी जेके चवंदा त का घड़ी महबूब तॾे अचे दर अचे मूं घर अची थिए जे में दिरो मेहमान त ताणे तनूरन में भेरे हणा भान पो पेकन सूदो पान सिर घर घोरियो सैयद जी जलमा वो मदीने जो मीर आयो आ उठी भी मानो चवण लगा जे कदी एड़ी गाला असा तुजा हथ भी बधूं था पैर भी बधूं था जंजीरूं हणूं था ॾिसूं त तव्हां खे केड़ी ताकत उथारे थी मुंहिंजा प्यारा हथन में रस्सियूं पेरन में जंजीरूं हयूं वयूं लोई किलन सां अटकायूं वयूं मगर मुझे फिटाई घोट फरमायो हिक रवायत जो तर्जुमो कयो जने मुझो पाक नानू हजरत अली साईं जे दरबारे ते आया त नव नीर ॾहडावणियो 15 पेंद पियास नव नीर ॾहडावणियो 15 पेंद पियास पर जॾहिं सजण ॾिठास त शिरक छिनायस हिकिड़े जंजीरूं टुटी वयूं रस्सियूं टुटी वयूं लोही किला निकरी विया फातिमा बिनत असद उथी भी मुझे महबूब जो इस्तकबाल कयो आ कमरे में जा गए आवाज आयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह मुझा प्यारा अली साईं अम्मा जे बतन में आ मुझो महबूब तॾे आयो आ सलात भी मोकले तो ऐं हजरत क़िबला साईं सैयदी आगा इब्राहिम जान फरमायो ए हजरत अली साईं जो आवाज तुझे कदमन ता कुर्बान सजन तुझे कदमन ता कुर्बान सजन घोरे घोरिया पंहिंजी जान सजन तुझे कदमन ता कुर्बान सजन तुझे कदमन ता नारे रिसालत उलमाए अहले सुन्नत नारे हैदरी प्यारा मुसलमान भाईरो हजरत मौला अली साईं जी अम्मा थी फरमाए मुखे गाल समझ में न पई अचे जने 9 महीना पूरा था मां दिल में सोचो काबे जो तवाफ करे अचा पोए मुझे बचड़े जी विलादत थींदी वक्त गुजरी वेंदो अज वनी मां तवाफ भी करे अचा काबे जो दीदार वठी अचा जने मां काबे शरीफ दे आयुस ते चक्कर मु तवाफ जा पूरा कया अन्या 4 बाकी हा मुखे बचड़े जे विलादत जो आसार महसूस थियो हाने हेडे निहार त घर परे आ हेडा मानू घणा बीठा छा कयो काबे जो दरवाजो खुलो आवाज आयो हैदर जी अम्मा तू जो घर परे आ त परवाना है मां रब जो घर तवे जो आहे मां काबे जे अंदर आयुस दरवाजो बंद थियो मां हजरत अली साईं के काबे मंझ जन्म ॾिनो हजरत अली साईं काबे में जावा काबे में पर मुझा प्यारा अखियूं बंद हिकड़ो डी गुजरियो बियो ॾहाड़ो गुजरियो टियो ॾहाड़ो गुजरियो अखियूं बंद मदीने जा साईं मक्के पाक में मौजूद कोन हा ॿाहिर सफर में वियल हा जॾहिं मोटी आया ख़बर पई चाची खे पुट जाओ पान घर ॾे आया फरमायूं चाची मुबारक हुजे खुदा तोखे फर्ज़ंद अता फरमायो आ मुझा प्यारा दोस्तो चाची सही खुशी वारो जवाब ॾिनो त मदीने जे साईं पुछो ख़ैर का है चाची चवण लगी फातिमा बिनत असद चवण लगी मुझा साईं
साईं पुट त आयो आ पर टे ॾींहं गुज़री विया टे रातियूं गुज़री वयूं आहिनि मुंहिंजा साईं मुंहिंजो पुट ॾिसे कोन थो अखियूं नथो खोले अखियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि मां परेशान आहियां मुंहिंजे महबूब फरमायो खणी आ मुंडे मुंहिंजे महबूब ॾे खणी आई आ रसूलनि जे सरदार पंहिंजे हथनि मुबारकनि में हज़रत मौला अली शेर ख़ुदा खे वरितो आ जीअं जो वरिताऊं मुंहिंजा प्यारा मुंहिंजे प्यारे अली साईं अखियूं खोलियूं मदीने जे साईं ॾे जे चेहरे दे लिहारे मुरकण लगा अल्लाह जे महबूब फरमायो हैदर करार काबे में अखियूं न खोली अम्मा जे हंज में अखियूं न खोली तेरा तू से ॾियारा गुज़री विया अखियूं न खोली अॼु अखियूं खोलियूं आहिनि छा राज़ा मुंहिंजे हैदर सोने ज़बान हाल सां अर्ज़ कयो मुंहिंजा आका जॾहिं असांजे घर ईंदा हा अवां जे लाइ अम्मा खे अर्ज़ कंदोसि मुंहिंजी जी जलमा उठी रसूलनि जो सरदार आयो आ ऐं मां सलात बि अवां ते मोकिलींदोसि उन्हनि ॾींहंनि में मां दुआ घुरी मुंहिंजा मौला जॾहिं बि मां दुनिया में वञा जे तुंहिंजो हबीब साम्हूं न हुजे मुंहिंजा मौला त अलीअ जूं अखियूं बंदि रखजां मुंहिंजूं अखियूं न उपटजनि मुंहिंजूं अखियूं न खुलनि अखियूं तॾहिं खुलनि जॾहिं तुंहिंजो दिलबर मदीने जो मीर मुंहिंजे साम्हूं हुजे छो जो मूंखे उन अव्हां जी पाणी कीअं पियो विझी अखियूं अखियुनि में तिकूं दॾियां ऐं थोराए थो थियां जे साजन सुनिहारी मुंहिंजा महबूब मूंखे अवां जी सिक तारीख़ में लिखराइण ते चाहियां ते जीअं मुंहिंजी काबे में पैदाश थी आहे जीअं शहादत मस्जिद में थींदी ईअं मुंहिंजा महबूब तारीख़ वारा लिखनि त दुनिया जे तख़्ते ते उहो पहिरियों ख़ुदा जो बानो आहे जंहिं अखियूं खोलींदे रहमतुल लिल आलमीन खे ॾिठो प्यारा मुसलमान भाइरो हज़रत अली से शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने जा साईं खणी विया जबल अबू कुबैस ते खुद खुदा हज़रत अली से जो नालो अली रखियो मुंहिंजा प्यारा हैदर भी सुभान अल्लाह त अम्मा खातून जन्नत भी सुभान अल्लाह मरजल पहरे जड़े पाण में मिलिया तपो मोती ए मरजान आया मोती खमराद इमाम हसना मरजान खमराद इमाम हुसैन जने हजरत इमाम हुसैन दुनिया जे तख्ते ते अची रहा हा सुबह जो टाइम हो फजर जो टाइम हो अल्लाह जे हबीब करीम फजर जी नमाज पढ़ाई ए नमाज पढ़ाए साईं करीमन जो जी आदत मुबारक हुंदी ही फजर पढ़ाए तो पंजो रुख मुबारक पंजे गुलामन दे करे वेंदा गुलामन दे करे वेंदा उनके दीदार कराइंदा हा इशराक ताईं मुंहिंजा प्यारा दीदार हलंदो हो अल्लाह अल्लाह ॾाढो भलो मंज़रो साहबा किराम फरमाईंदा ईअं लॻंदो हो ॼण हितां खां सिजो भरी आयो आहे पर आरिफ़नि जे सुल्तान सखी सुल्तान बाऊ फरमायो चढ़ चनो तू कर रोशनाई चढ़ चना तू कर रोशनाई तारे तेरे जिक्र करें दे चढ़ दे साडे सजना बाज अंधेरा सुल्तान बाबू तो
फरमाए सिज चंड तो जड़ा लखों परन मदीने जो साईं न चाहत दुनिया में ऊंधाई हुजे हा अवा में दुनिया में रोशनी आ तो मुझे दिलबर मदीने वाले साईं जी रोशनी आ पिटाई साहब तने फरमायो चंड चवाए सच जे मठो मोर न भाए कदी उभरी संडलो कदी उभरी गच जेको मोह में बरई थो मच ऐं पदमन भाया पिरी अजे चंड चवाए सच जे मथो मोर न भाए कदी उभरी सनलो कदी उभरी गच अखियों त्यो नक तो में नाहे पेशानी पिरी अजे साहबा किराम फरमाइन था फजर जी नमाज पढ़ाए जने मदीने जा साईं असां जे तरफ रुख कंदा हो ये लगंदो हो तो उल्हन खां सिज उभरी आ अज काबे वारी सिमत खां सिज उभरियो आ प्यारा मुसलमान भाइरो पर जैनी सुबह जो इमाम हुसैन दुनिया जे तख्ते ते आया अल्लाह जा महबूब वेठा कोन उठी बीठा फरमायो अली जी मुझा महबूब लब्बैक या रसूल अल्लाह फरमायो अली तवा अचो या सब गुलाम वेठा रहन जदे मां सद कया मां अचा उन खां बाद उठन वेठा रहन मां अचा तो हजरत अली साईं हलियाल मुझा प्यारा दोस्तो जने दरवाजे खे वेजा वया मुझे महबूब फरमायो हैदर करार तवा भी रहो मां तवा के जदे सद कया या मोटी अचा ते साईं तवा न अचजो अर्ज कयो मुझा महबूब खैर ता है मुझे हबीब करीम फरमायो हैदर करार मुबारक हुजे करबला जो घोट आयो आ शहनशाह शहादत जो आयो आ इम्तिहान जो बादशाह आयो आ वक्त जो इमाम आयो आ मुझे कुल्लन जो सवार आयो आ मुझी पुठिया मुबारक ते सजदा करण वारो जवान आयो आ सीने ते विहण वारो हुसैन आयो आ हजरत अली साईं अर्ज कयो मुझा साईं मां भला मदीने जे साईं फरमायो न अल्लाह पाक हजरत हुसैन जे जमण जी खुशिया में हजार हा मलाइक मोकलियाल तो मुझे मुस्तफा के भाकर पाए मां रब जे तरफा हुसैन जो मुबारक ॾेई अचो वनी मुबारक जो जिक्र हुसैन जो बयान कयो कुल में जिला थी वे हो वसंदो ककर हुसैनी कुल वे जिला थी वे हो अज वसंदो ककर हुसैनी बीकाब गाल काने बीकाब गाल काने अदा हलंदो जिक्र हुसैनी कुल भेजना थी वे हो अज वसंदो ककर हुसैनी कुल भेजना थी वे हो हलंदो जिक्र हुसैनी अज वसंदो ककर हुसैनी बीकाब गाल काने अज हलंदो जिक्र हुसैनी कुल वेदना थी वे हो वसंदो ककर हुसैनी मुझे पाक अली तो फरमाए अल्लाह जा महबूब हवेली शरीफ दे हजारा आसमान दे निहारो कतार अंदर कतार मलाइका साजे घर दे लही रहा उन्हनि में हिकिड़ो अहिड़ो मलाइक हो जंहिंजा ॿई पर कोन हा मलाइकनि जे सहारे लथो अल्लाह जा महबूब वापसि आया पंहिंजे ग़ुलामनि ते ही हथ ख़ुशीअ में खयूं हथ खणी फरमायूं मुंहिंजा अबू बकर मुंहिंजा उमर उस्मान मुंहिंजा ग़ुलामो अॼु तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि करबला जो जवान आयो आहे इश्क जो बादशाह आयो आ शहादत जो शहनशाह इमाम हुसैन अलैहिस्सलाम आयो आ अवांखे लख लख मुबारकूं हजरत अली साईं था फरमाए त मां अर्ज़ कयो मुंहिंजा राणा मलाइक लखा पर उन्हनि में हिकिड़ो अहिड़ो मलाइक हो जंहिंजा ॿई पर कोन हा राणा इहो मलाइक केरु हो मुंहिंजे हबीब फरमायो इहो तुबरुस मलाइक हुयो
फलस्तीन जे मथे उन जी ड्यूटी ही आसमान अव्वल ते ड्यूटी ही फलस्तीन जी सरजमीन ते हिकिड़ो अल्लाह जो बानू अहिड़ो घुमी रहियो हो जंहिंजा ॿई बाज़ू कोन हा जंहिंजा ॿई पेर कोन हा घुमी रहियो हो अचानक हिन मलाइक जी नज़र पई जीअं जो नज़र पई चवण लॻो हिन खां मुंहुं भलो है न अची हाथ भलो है अल्लाह पाक खे इहा ॻाल्हि न वणी त हिन मुंहिंजे बानी जो ऐब कढियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो रब करीम जी रात मलाइकन खे हुकुम कयो ओहदे तां बि हटायो पर बि टोड़ियोसि को काब जबल में उछलाए छॾियो मां रब न खां नाराज़ आहियां ऐ मुंहिंजा प्यारा अली रोंदो रहियो अल्लाह खे ॿाॾाईंदो रहियो तौबा कंदो रहियो पर तौबा क़बूल न पई पएसि अॼु मलाइकन खे टोलियुनि जी सूरत में ॾिठाई कतारुनि जी सूरत में ॾिठाई अर्ज़ कई मलाइको यार मां बि अव्हां जो साथी होसि ओड़े दोड़े दरियो मंझा कोड कुॾियास उभे इन वंझ ते लिख न लुॾियास कॾहिं वॾ धोड़ी हुयास अॼु भेजी न भ्यारन भर में साथी आया वठी हलो केॾां पिया वञो चवण लॻा इमाम हुसैन जी विलादत थी आहे महबूब जे कुलनि जे सवार जी विलादत बासाद थी आहे ओॾे मुबारक रब जूं खणियो पिया वञूं मलाइक अर्ज़ कयो मूंखे बि वठी हलो यार मन इमाम हुसैन जे सदके रब राज़ी थी पए मन हुसैन सोने जी ख़ुशीअ में अॼु रब राज़ी थी मूंखे माफ़ फरमाए छॾे पोइ इहो मलाइकनि सां गॾु आयो करार जॾहिं असां वटि पहुतो त क़ुरान पाक जी आयत पढ़ियाई वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक ऐ मुंहिंजा महबूब मां रब करीम खे नाराज़ करे वेठो आहियां पर चढ़ जी उम्मीद कान्हे पर रब ॾस अव्हां जे दर जो ॾिनो आहे त जॾहिं अव्हां मूंखे नाराज़ करे वेही रहो पर चढ़ जी उम्मीद न रहे पोइ मुंहिंजे दिलबर जे दर ते अचो उते गीसूं कयो बाहूं ॿधो मुंहिंजे महबूब खे मिनथूं कयो तराना रब रुसियो आहे परचाए ॾे पोइ मुंहिंजो हबीब व अम्मसाइल फला तनहर मुंहिंजो हबीब साइल खे मोटाईंदो नाहे ना उम्मीद कोन कंदो आहे छो त ज़माने में सखी ऐसा नहीं देखा ज़माने में सखी ऐसा नहीं देखा लबों पर जिसके साइल ने लबों पर जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा ज़माने में बाबू जे दरवाजे ते हली आयो अर्ज़ के मुंहिंजा राणा अॼु रब परचाए रे इमाम हुसैन साईं जे सदके राणा तुंहिंजो ओ दराजो मेरे करीम से गर किसी ने कतरा है मांगा मेरे करीम से गर किसी ने कतरा है मांगा दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब फरमायो हैदरे करार जे वक्त में मां रब अल्लाह जे हबीब खे बिनथू कयाई तो हुसैन जे सदके रब राज़ी करे जो मां अल्लाह खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला
कंधे ते हली आयो आ इमाम हुसैन जो सजको घुरी रहियो आ मुंहिंजा मौला छा कयो अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब इमाम हुसैन जे मथां जेका चादर पई आ इहा चादर लाहे तिब्रस मलाइका जे मथां विझो तमा अर्श फर्श जो रब राज़ी थी पवंदुसि मुझा प्यारा दोस्तों तो मदीने जे साईं फरमायो इमाम हुसैन साईं जी चादर लाहे असां तिब्रस मलाइका जे मथां विझी मुझा दी दोस्तों अल्लाह साईं परची पयो रब राज़ी थी पयो ऐं मलाइक सगोरे खे परवाज़ भी मिली वई पर भी मिली विया ओदो भी मिली वियो चवंदो वयो वञ तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया अॼु वारो भरियो गम दर्द विया अॼु वारो भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अबू जहल अंधो थियो पर काठ पियो कलमा पढ़े सो थुड़ थियो अदा भागल भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो अॼु तार मां बेड़ो तरियो छा बिलाल छा करम वावा सखी तुंहिंजी सखा छा बिलाल छा करम वावा सखी तुंहिंजी सखा हबशी मगर मौला घुरियो हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो नारे तकबीर नारे रिसालत उलमाए अहले सुन्नत नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक सैयदी मुर्शदी प्यारा मुसलमान भाइयों हजरत सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम सुभान अल्लाह हसनैन करीमैन रदी अल्लाह ताला अन्हुमा मुझा प्यारा जेके रब मोती ऐं मरजान सजवा हे उहे मुझे पाक रब जा प्यारा मदीने साईं जा प्यारा जो मुझा दी दोस्तों बुजुर्गो अल्लाह जा महबूब करीम एक दफो पंजी शहजादी जे घर आया इमाम शरीफैन भई पान में वेठा मुझे महबूब करीम फरमायो हसनैन अज पंजे नाने खे हिकड़ी मल्ल विड़ी ॾेखारियो मासूम नंढड़ा भई उठी मल्ल विड़न था मल्ल विड़ंदे विड़ंदे थोड़ी देर गुजरी तो मुझे महबूब करीम फरमायो इमाम हसन खे सुना हसन इमाम हुसैन खे हिय अंगड़ी हण हिय जाठो हणी केरा हिय मल्ल केरा मुझा प्यारा दोस्तों अम्मा खातून जन्नत फरमाया अर्ज करण लगी बाबा अवां चवंदा हो त वॾनि जी इज्जत कयो नंढनि ते शफ़क़त कयो मुझा बाबा इमाम हसन वॾा
वॾो आहे इमाम हुसैन नंढो आहे तव्हां नंढड़े हुसैन खे मल सेखारियो आहे पासो इमाम हुसैन जो खणो आहे तव्हां इमाम हसन जो पासो खयो आहे नंढड़े शहज़ादे खे दुख थींदो बाबा मतां अवां जे हंज में न विहे मतां अवां ॾे न अचे नंढड़ो आहे मतां सोचे त नाने साईं वॾे भाउ जी मदद कई आहे त मुंहिंजे महबूब जे अखियुनि में नीर अची विया पाण फरमायूं शहज़ादी मां त मल पे ॾिठी मूं पासो कोन थे खयो पर जॾहिं शहज़ादा मिल विढ़िया हुन टाइम में अल्लाह ताला जी ज़ात जिब्राईल खे मोकिलियो ऐ जिब्राईल ज़मीन ते लही वञ मूं रब जे तरफ़ां इमाम हुसैन जी मल में वञी मदद फरमा अल्लाह अल्लाह केड़ा मुझे रब जा प्यारा जिनजे मल में खुदा पाक मदद फरमाए नबी से फरमायो जडे अल्लाह पाक इमाम हुसैन जी मदद कई त पो मां हजरत इमाम हसन जी मदद फरमाई ये उहे शहजादा एक दफो मुझा महबूब करीम जलवा फरोज पंजे हुजरे में बई शहजादा तैयार थी आया संभरी आया विच वारियूं सीधियूं निकितियूं पयूं कजल अखियुनि में आ नवां वेस पाए मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में अची वेठा नानू साईं तो फरमाए पुट अज केॾा तैयारी आ अज का शादी आ अज छा है कहिड़ा इरादा आहिनि नवां कपिड़ा पाए आया हो पंहिंजे अखियुनि में कजल पाए आया हो अॻे ई सुभान अल्लाह सोहना जो वरी तैयार थिया त सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे महबूब फरमायो इरादो चाहे अल्लाह जे महबूब खे अर्ज़ कयो शहजादन नाना साईं अज असां खे शौक़ थियो आहे त मदीनो घुमो मदीने जा बाग घुमो दुआ कयो रब असां तव्हां खे बि मदीनो घुमाए प्यारा मुसलमान भाइरो शहजादन अर्ज़ कया नाना साईं अज उठ घुराए दे उन उठ ते सवार थियूं मदीनो भी घुमो मदीने जा बाग भी घुमो अल्लाह जे महबूब करीम फरमायो शहजादो उठ छाजे ला मां जो अवां जी सवारी ला वेठो अवां मुझे कुलन ते सवार जो अल्लाह अल्लाह बई शहजादा सोने हबीब करीम जे कुलन मुबारकन ते सवार था मुझे महबूब फरमायो मुझे पग जो सहारो वठो पर मुझा प्यारा नाज़नीनो मुखे मूंसां वाइदो कयो जॾहिं मां उथंदुसि पोइ जेसिताईं तव्हां घुमंदो जेसिताईं पाण हलियासीं मां हिकिड़ी दुआ घुरंदो हलंदुसि अवां उन दुआ ते आमीन आमीन चवंदा हलजो मखदूम अल मखादुम सैयदी मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि वाक़ियो लिखियो आहे पान फरमाइनि था त जॾहिं अल्लाह जे महबूब अलैहि सलातो वसलाम फरमायो जॾहिं हलूं जॾहिं उथां त हिकिड़ी दुआ घुरंदुसि अवां मुंहिंजी दुआ ते आमीन चइजो अल्लाह जे महबूब अलैहि सलातो वसलाम जंहिं वक़्त में ॿिनी शहजादनि खे पंहिंजे कुलनि मुबारकनि ते सवार फरमायो पाण जंहिं वक़्त में उथी बीठा हलण लॻा इमाम हुसैन साईं अर्ज़ कयो नाना अवां फरमायो त मां हिकिड़ी दुआ घुरंदुसि अवां आमीन चइजो मुंहिंजा नाना उहा दुआ कहिड़ी आहे अल्लाह जे महबूब फरमायो मां घुरां थो अवां आमीन चओ मुंहिंजे महबूब करीम ही हथड़ा मथे खया अल्लाह खे अर्ज़ कयूं मुंहिंजा बारी ताला मुंहिंजा पाक रब अॼु सवारी बि सुभान अल्लाह सवार बि सुभान अल्लाह के चवायो काफ़िलो जंहिंजी तरह मुचारी तोड़ सिंगारियूं सैयद चे करहो मंजा कोड हाने लख लहे पई लोड जी जातन जतन जे अज अजीब मंजर हुयो अजीब सवारिया अजीब सवारन मुंजा मौला अज सवारी जे सदके सवारन जे सदके मुंजा मौला मुझी उम्मत जी तो खे पार तो अल्लाह अल्लाह उन दिहाड़े असां तव्हां जे हक़ में दुआ फरमाई वई मदीने जे साईं दुआ फरमाई इमाम हसन हुसैन आमीन चई अल्लाह साईं जरूर कबूल फरमाईंदो मुंहिंजा प्यारा असां जे मथां थोरा असां जे मथां गुण कॾहिं चवंदा आहियूं असां ऐबदारन जी गंदल गुनहगारन जी पुलल तो कई पोवारी न त आहियूं ॾाढा दुहारी पुल
फुल्ल तो कई पोवारी नत आयूं ॾाढा ॾुहारे असां इबदारन जी कंदल गुलगारन जी फुल्ल तो कई पोवारी नत आयूं ॾाढा ॾुहारे नत आयूं ॾाढा ॾुहारे अल्लाह जे हबीब दुआ घुरी मुंहिंजा मौला अॼु सवारी जो सदको सवारनि जो सदको मुंहिंजी गुनाहगार उम्मत तोखे परती आहे मुंहिंजे गुनाहगार उम्मत जे मथां रहम फरमाए जा मुंहिंजी उम्मत जा बेड़ा पार फरमाए जा सहाबा किराम फरमाइनि था जॾहिं अल्लाह जा महबूब करीम पंहिंजे कुल्हनि जे सवारनि खे खणी मदीने पाक जो सैर करायो जॾहिं चौक बाज़ार में आया चौक आबाद हूंदा रश लगी पई खरीदारनि जी जॾहिं मुंहिंजा महबूब करीम चौक बाज़ार में आया सभिनी माण्हुनि जूं डांगरियूं ॾंदे अची वियूं जॾहिं मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे ते नज़र पई ॿिन्ही पासे शहज़ादनि ते नज़र पई आङुरियूं ॾंदे अची वियूं वापारियुनि खे वापार विसरी विया तोरो करण वारनि खे तोरो विसरी वियूं हिकु छमवल तुंहिंजी अखियुनि जो वॾा मर्द मथे विधई मारे हिकु छमवल तुंहिंजी अखियुनि जो वॾा मर्द मथे विधई मारे हर चौक ते रूंदे रड़ंदे ॾिठम साईं दाना दिले विधई मारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा ॿई शहज़ादा हेठि लथा चौक बाज़ार में साहबा किराम फरमाईंदा तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही शहज़ादनि जे हथनि खे मथे खयो ये खणी पान फरमायो मन अहब्बनी व हब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान रफीकी फिल जन्नत जई सही माना में मूसा मोहब्बत कई मुझे हिननि शहज़ादनि सां मोहब्बत कई जिन हिननि जे वालिदैन सां मोहब्बत कई क़यामत जे ॾियारे असां सां दर्जे में गॾु हूंदो अॼु मुबारकबाद जे लाइक़नि असांजा दोस्त जन इमाम पाकनि जी ख़ुशी ऐं पंहिंजो इमाम पाकनि जी यादि में ही जलसो मल्हायो आहे इमाम पाकनि जे ज़िक्र पाक ॿुधण जे लाइ ही जलसो मल्हायो आहे ख़ैर ख़ैरात कई आहे यकीनन क़यामत जे ॾियारे इहे असांजा भाइर मदीने जे साईं सां गॾु हूंदा हसनैन जे काफ़िले में हूंदा मौला अली शेर खुदा जे काफ़िले में हूंदा हे मुहर्रम शरीफ जो महीनो आहे मुंहिंजा प्यारा ॾहीं जा फज़ाइल सुभाणे इंशाअल्लाह जी ख़िदमत में अर्ज़ कबा त 10 तारीख़ आहे छा अॻ में छा हुई हाणे छा हुई इन 10 तारीख़ करणो चाहे सो बि सुभाणे ऐं इंशाअल्लाह करबला वारनि जा अहवाल यानी शहादत जो वाक़ियो बि इंशाअल्लाह अज़ीज़ सुभाणे अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि तव्हां 10 बजे पहुची वञो फिक्स इंशाअल्लाह 10 हद बद सवा 10 इंशाअल्लाह खिताब शुरू थींदो जेको तकरीबन शहादत जे मथे मुश्तमिल हूंदो अवां सभई ज़ौक़ शौक़ सां अचजो वॾी रात आहे उन रात जा फज़ाइल ॾींहं जा फज़ाइल इमामनि पाकनि जो शहादत जो मज़मून अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि टाइम इलाही थी चुको आहे ऐं जेको वाक़ियो हज़रत मुस्लिम बिन अकील जो हुयो इहो बि तकरीबन कलाक जो वाक़ियो आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो मुख़्तसर बि बयान कजे इंशाअल्लाह जेके मूं ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ कयो अल्लाह से क़बूल फरमाए हज़रत पीर सैयद जमात अली शाह हरीपुर हज़ारा वारा जेके नक्शबंदी सिलसिले जा वॾा आलिम रब्बानी आहिनि वॾा अल्लाह वारा उन्हनि जे ख़ानदान या उन्हनि लिखियो आहे पंहिंजे किताबनि में त जेको बि माण्हू साल में 5 ख़त्मा ॾींदो 5 नियाज़ूं ॾींदो उन जो रिज़्क़ कॾहिं खुटंदो न जेकॾहिं रिज़्क़ खुटो कॾहिं रिज़्क़ जे मामले में परेशान थियो त क़यामत जे ॾियारे मूं सैयद जे दामन में हथ विझी अल्लाह खे चवे त हिन सैयद ग़लति ॻाल्हि उहे 5 नियाज़ूं कहिड़ियूं आहिनि रमज़ान मुबारक जी 3 तारीख़ ते अम्मा ख़ातून जन्नत जी नियाज़
21 रमज़ान मुबारक ते मौला अली शेर खुदा जी न्याज़ ऐं मुहर्रम शरीफ जी 10 तारीख़ या सॼो महीनो 10 तारीख़ शहदाए करबला वारनि जी न्याज़ इमाम हुसैन जी यादगिरी ऐं 12 रबीउल अव्वल ते मदीने जे साईं जो मीलाद 11 शरीफ में सोने दस्तगीर जी 11 साईं फरमाइनि था ये जेके न्याज़ माण्हू ॾींदो रहंदो कॾहिं हुन जो रिज़्क़ खुटंदो न त हे मुहर्रम शरीफ जो महीनो आहे जहिड़ो असांजो हाल आहे त हिननि ॾींहंनि में इमामनि पाकनि खे न्याज़ ॾियारियूं त मुहर्रम ते शरबत जी तस्वीर हुजे मुंहिंजा प्यारा दोस्तो मिठा चांवर मिठाइयूं वग़ैरह अहिड़ियूं शयूं वठी ॿारनि में तक़सीम कयूं इमामनि पाकनि जी यादि मल्हायूं इन लंगर जी नियत कयूं त हीउ हुसैनी लंगर आहे करबला वारनि जो लंगर आहे इंशाअल्लाह मुंहिंजो सुहिणो पाक हुसैन करबला वारा शहीद जीअरा ज़िंदा आहिनि असां तव्हांखे बि हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि असां तव्हांजे वास्ते हथ खणी रहिया आहियूं अल्लाह साईं असां तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए रब असांजा बेड़ा पार फरमाए जीअं वेठा हो ईअं वेठा रहजो असांजो प्यारो कारी साहब बिरादरम सरकारी मोहम्मद नौमान साहब ज़ीद मजिद हू उहे इंशाअल्लाह ताला रूह परवर अल्लाह जे क़ुरान पाक जी तिलावत फरमाईंदा उन खां पोइ असांजो जग मशहूर नात ख़्वान नातूं पेश कंदो इंशाअल्लाह अज़्ज़ व जल सुभाणी रात अल्लाह से असां तव्हांखे मिलाईंदो व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।